तूं पंहिंजे वॾेर हूंदे त पंहिंजे खां हूंदे मां खाईंदो मां अंब साम्हूं हा मांखे बहुत थींदो अथव मांखे जिन जो डपु अथई मुछा केॾियूं थी रोए थो केॾियूं मुछा अथई ए वठो पंहिंजा अंब वठो साईं तूं जो कंदे हिते लाभ मिठा पोइ साल यथा हिते वेठा आहियूं हई माशाल्लाह वाह जो अंब थिया न सॼी उमिरि असांखे पकड़ियो अथनि जॾहिं बि कयो असां अंबड़ी लाठो आहे हाणे त माशाल्लाह अंब मची पिया आहिनि पहिरियों त हितो शुरूआत था कयूं माशाल्लाह माशाल्लाह हाणे ख़बर पवंदो न सॼा अंब पटींदुमि जॾहिं हा तेरो बाद में अंब जो पते तेरो 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 छा आहे मां या छा आहे नंढो अंब जी पती थी हा नंढो अंब जी पती थी छो ते न मोतर वरती थी तूं केरु आहे बस मां तोंतीदार आहियां बाद जो छा मां तोंतीदार आहियां बाद जो टोटीदार जी हा तूं टोटीदार हूंदे नंढियूं नंढियूं अंब जी पतियूं न छो तंहिंसां मोतर वरतई असांजो मोकल छाजो आहे असांजे इलाइक़े में असां हर को खाईंदो न पोइ मां तोंतीदार आहियां सेठ मोते नाराज़ थींदो छाजो नाराज़ थींदो तूं वरती आहे बाबा तूं उनखे ॿुधाइजांइ त ख़ुदि मोतल तंहिंसां वरती आहे तूं पहिरियों ॿुधा मोतल छाजो आहे छो मोतल वरी रोब वतरी छो रोब त चोरी पतियो वरी रोब था थियो हथ कढी मां पधादार आहियां सेठ मूंखे चमदा तूं हल तूं ॿुधाए वञी सेठ खे हल हा हल हल तूं ॿुधाए ॾिसां त सेठ खे तूं मोतबर आहे तूं ॻाल्हाए नथो सघे टोटीदार मां वञी ॿुधायां थो तमदार ते भोता ते अच्छा पटीदासीं ख़ुदि बि पटीदासीं तोखे मोकल आहे भोता ते तमदार ते असां हिते नौकर आहियूं छा तूं वञ मोतबर ख़ुदा जोड़ करे हिनखे हिते जाई वठी थो अचे ख़ल्क़ खे माराईंदो छा मां बि वेठो आहियां ज़िद करे अलाह मालिक हाणे असां सां जेको थियो हा हा साईं कहिड़ो आहे हा ही वेठो आहे हेठि लह न लहंदुमि हेठि छो तव्हां मोतबर छा हेठि लहो अरे मां मालिक आहियां बाग़ जो मोतबर आहे छड़ो मूंखे चए थो मोतबर आहे तोखे ख़बर आहे पोखाई कीअं थींदी आहे हिन ते महिनत कॾहिं थींदी आहे ईअं अंबड़ियूं पटे थो पिणे माल पटे थो छो लॻियल आहे हेॾो सारो बाग़ असां खाधोसीं ॾोह थियो छा जानवर खाइनि था पिया पखी खाइनि था अरे पुलिस को घुरवा छाजो पुलिस तूं हथु कढ मां बाग़ जो मुचरी मूंखे कढी चवंदो हली था मां हिकिड़ो मुतबर पाण में ॻाल्हाइनि त विच में तव्हां न ॻाल्हायो अरे बाबा ॻाल्हि ॿुधे महिनत थींदी आहे हिन ते चौकीदार हूंदा आहिनि पोइ पाल थींदा आहिनि पोइ ठेकेदार खणंदो आहे हे सिंधड़ी अंब आहे पूरी दुनिया में मशहूरु आहे भले ईअं तो जहिड़ा भोलड़ा चढ़ी पटे खाई छॾनि छो जानवर आहियां छाजे बोले तव्हां सॼी उमिरि जेको आहे पटे करे हेॾे ॿाहिरि विकिणो त असांखे नथा ॾियो पोइ असां खाईंदासीं चोरी अरे मूंखे मोबाइल ॾे सब तू परे थी मूंखे मोबाइल ॾे पुलिस खे घुराए छाजे पुलिस असां टिजूं था तोखे पुलिस को तूं पंहिंजे वॾेर हूंदे त पंहिंजे खां हूंदे मां खाईंदो मां अंब साम्हूं हा बात पाणी छो थो करे जड़ो अंब खाई जड़ो भोलड़ो ॾिस क्या था ॻाल्हाए बोलो तूं मोतबर आहे छा बीच में न गला मूंखे भोलो थो लॻे खिला थो मां तोते वाके भोलो थो लॻे मूंखे जमादार जी फोन कर जमादार के कर जमादार खे फोन तव्हां मोतबर हुते जानवर अंब खाइनि बाक़ी इंसान खाए त तव्हां विड़दो अरे पोइ तरीक़े सां खाए पाल उते तरीक़े सां खाए नी रूह तो खराब करनी असांजो अरे मां मालिक तूं मूंखे खेकड़ियूं थो हणे मोतबर असांखे तव्हां ॾिसूं छा था कयो असां बि वसाए कान वियाजी भाउ अरे बाबा अंब थिए न पोइ तूं घुरी खाओ नी हे छड़ियूं अंबड़ियूं खाए त लुसनि वांगुरु भोलनि वांगुरु चरियूं आहे छा हले बाबा परे थी तूं अरे मां ज़मींदार मूंखे तो धिको थो ॾे साहब के धिका दो छा जोड़े मोतबर न थियो अरे हे ला बदेस मोतबर न थी मां चवां थो हंधु छापर जो मां बदो छजो मांखे न बदो मां ॿुधायांव थो हा बदेस रे मोतबर आया अॼु असांखे ख़बर पयो न तव्हांजो हशर थींदो सोलो बदल नथो चे हेॾो बदेस न बाता वॾेरा पछताई दे ये फिल्मुनि जा अदाकारी मां न कर फिल्मुनि जा डायलॉग मां न कर सॼी राति हिन जंग में ॿधल हूंदे तोसां जिन उहो असर कंदा तोखे लागी तो अंब खणाईंदा मांखे बहुत थींदो अथव मांखे जिन जो डपु मुछा अथई मुछा केॾियूं थी रोए थो केॾियूं मुछा अथई ए वठो पंहिंजा अंब वठो साईं बता के धक्का तोड़ी हां हरी धक्का अंदर क्यों दिक्कत है विजय मुछुआ ने जड़ो बिना जो खीर भी ना होती हां
अरे मूंखे छॾियो मां ये ॻाल्हाई त मुंहिंजे सां अरे मूंखे छॾियो हिकिड़ो दफ़ो मां ॻाल्हायां रुॻो कौन सा दिन आदि मूंखे छॾियो चवां थो कंदे छा क्या चंदे हिकिड़ो मिंट परे थियो छा छो हिकिड़ो मिंट छॾियो छो छॾियो छॾियो छॾीस ॾिस छा थो करे तुम लोगों ने मुझे बांधा है हा अगर मैं बाहर निकल आया तो बांधने से ज्यादा खतरनाक हूँ अजब साया अरे सन्नी देवल वाला डायलॉग धोनी माजी तो माने खाई डायलॉग धोनी है बताया अजब साया माके छदा माके मारी थई माके मारी दई ओ तू जो कदे हित भाई छो बदो तब असांजो अंबड़ियूं असां पचास अंबड़ी पतायूं दादा मामा माके छदा चोरी पतियो दादा छॾ बाबा छॾो हिनखे ख़बर ई कान्हे छॾे तव्हां हिनखे छॾियो मामा ना फड़ो ये ना ही चोर आहे चोरिया त संभव वडे के घुराए जो भाउ जेको आहे न हा। बंदूक खणी थो अचे बस हाणे ख़बर पवंदी ता ये बदमाश आहे जीरो थींदो बाबा पाड़े में जीरो हाणे ख़बर पवंदी तू धाड़ेला दाड़े ना आया तो थड़ो आ माको माफी वठ हलियो माफ़ी वठ जहिड़ो थधो आ बत है अब वठ चाचा अबा माफ़ी तू है अब वठ थी वरी तूं साईं हे माखे हिकिड़ो मिंट माखे छोड़ियो वापस कर माखे छोड़ियो मां हाणे माफ़ी थो वठां बस हा माफ़ी वठे थो विढ़ण ठीकु न आहे बाबा ॾिस अंबड़ियूं खा पाड़े जाए खैरा खैरा पाड़े जाए साईं हे बस मां बेफेरे थई असांखो न थींदो ग़लती बाग में गिरियो आहे न ॿई टंगूं हाथ फिरायूं ते मां ॿुधायां थो वॾो थी पिन ते हलण जी करे तव्हां हलो निकल निकल बस ताईं बेफेरे अरे वठी वञे संधा मां जो मीटर शार्ट थो वठी करे तुंहिंजे पुट खे साईं हाणे जेकी मामूली पटी उहे थी ॾियो न एतिरी मार ॾिनी अथव देवीस अच्छा ही भोनड़े वारी अंबड़ी खा टुकियल टे ॿियूं बि हुयूं साईं मां वॾी महिनत करे पटी वञ ते मोह माने छॾियो तेरे ते अरे देवीस हे जो पई वञे तेड़े ते इनजो भाउ तो अचे बदमाश धाड़ेल धाड़ेलो कोन्हे बाबा धाड़ेलो कोन्हे को हलण जी कर हल 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 कताड़ ॻाल्हि ॿुध असांजे बाग में वरी आयो मूंखे सूर थिए थो अंबड़ियूं मायूं खाईंदियूं न तूं काॾे भोला अंबड़ियुनि खे चुंबड़ियो आ बुख लॻो हलो 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 बस बेफेरे न ईंदुमि मां न मां बेफेरे न ईंदुमि अदा